रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। रिश्तो.com जी एड्रेस मूंखे काफ़ी टाइम खां मिली हुई, पर मूं थोरो लेट कई छो त मूं ॿियनि हंधि बि रजिस्ट्रेशन कराए रखी हुई ऐं ॿियनि हंधा मूंखे एतिरो सुठो न पिया मिलनि घर जेके मूंखे रिश्तो.com मां मिलिया। उतां जो मूंखे एक्सपीरियंस ॾाढो सुठो मिलियो ऐं उते जेके बि रजिस्ट्रेशन मूं करायूं उन्हनि में 1 to 4 जेके बि मूंखे ॻाल्हियूं आयूं चङी तरह सभु सम्झ में आयूं ऐं असां उते वञी करे पाण खे ॾाढो मतिलबु ख़ूबसूरत सम्झोसीं त असांखे हिते ई सुठा घर मिलंदा। ऐं उन खां पोइ असांखे उते जेके बि असां ॿाहिरि वञी करे असां ख़र्च पिया करणा पवनि, पर हुते असांखे रिश्तो मीट में सभु रिफ्रेशमेंट मिले पई, जेका ॿिन्ही छोकिरे वारनि लाइ ऐं छोकिरी वारनि लाइ ॿिन्ही ॻाल्हियुनि लाइ जाम सुठी हुई। ऐं उन खां पोइ असां जेको रिश्तो.com में जेके बि असां ॿियनि हंधि वञूं पिया त असांखे काफ़ी मतिलबु नो रिप्लाई पियो मिले ऐं असांखे काफ़ी दिक़त पई अचे। हिते असांखे काफ़ी सर्विस सुठी मिली, जंहिंजे करे असांखे काई बि ॻाल्हि जी तकलीफ़ न थी। इवन 1 कॉल में असां जेको सेकेंड कॉल इन्हनि खे कयूं पिया त असांखे उन्हनि मां सर्विस काफ़ी इन जे स्टाफ मां काफ़ी सुठी पई मिले। उहा ॻाल्हि असांखे सभ खां वधीक सुठी लॻी जो असांजो कमु अॻियां वधे पियो। इहा ॻाल्हि असांखे जाम सुठी लॻी ऐं उन खां पोइ असां उन लाइ इहो एप्रिशिएट कंदासीं त रिश्तो.com में असांखे काफ़ी कुझु सुठियूं ॻाल्हियूं ॾिसणु मिलियूं। इहा हिकु सुठी ॻाल्हि आहे जो रिश्तो.com में कमीशन जो कोई बि प्रॉब्लम कान आहे। असांखे कमीशन जे लाइ त कुझु बि न चयो वियो ऐं न वरिती वई ऐं कमीशन जो कोई इशू कान आहे ऐं मिनिमम चार्जिस में असांखे रजिस्ट्रेशन करणी पई आहे ऐं बैलेंस आहे जेको असांखे रिन्यू करण जो। असांखे घर एतिरा सुठा मिलिया जो असांखे रिन्यू करण जी ज़रूरत ई न पई ऐं 4 to 5 मंथ्स में असांजे पुट जी माइटी थी वई। छा तव्हां पंहिंजनि ॿारनि जो नालो रजिस्टर करायो आहे? जी न त अॼु ई कराए छॾियो। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी।